अॼु खां 70 साल अॻु हिंदुस्तान जो विरहाङो थियो। दुनिया जे ॻोल्हे ते ॿ नवां मुल्क पाकिस्तान ऐं हिंदुस्तान वजूद में आया। पाकिस्तान जी आज़ादीअ खां अॻु गॾियल हिंदुस्तान जे पंजाब, राजस्थान, गुजरात, मद्रास, काठियावाड़ ऐं हैदराबाद दखन समेत केतिरनि ई इलाइक़नि में कारो ॾुकार आयल हो। उन वक़्तु सिंध उन्हनि इलाइक़नि में मुतासिर लखे माण्हुनि ऐं जानवरनि लाइ कणिक, चांवर ऐं बिह इमदाद तौरु रवानो कयो। हिंदुस्तान जे विरहाङे खां 8 ॾींहं अॻु यानी 6 अगस्त 1947 ते डॉन पारां सिंध जे ख़ैर सगालीअ वारे जज़्बो जे उनवान सां हिकु एडिटोरियल लिखियो। डॉन पंहिंजे एडिटोरियल सिंध जेस्चर में सिंध जे अहिड़े जज़्बे जी तारीफ़ कई हुई। तोड़े जो उन वक़्तु सिंध बि अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ हेठि हुई, पर तंहिं बावजूद बि सिंध जी ख़ुशहालीअ जी हाक ॾेहां ॾेह मशहूर हुई। ॿिया सूबा सिंध जे इमदाद ते पलजंदा हुआ। ओचितो सिंध जी ख़ुशहालीअ खे को नांग सरापे वियो। जेका सिंध पाकिस्तान जे आज़ादीअ खां 8 ॾींहं अॻु ॿियनि सूबनि खे इमदाद फ़राहम करे रही हुई, अॼु उहा सिंध ख़ुदि वफ़ाक़ जे इमदाद जी मुंतज़िर आहे। अॼु आज़ादीअ जे 70 सालनि बाद छा असां सिंधी उहो सवाल करण जो हक़ रखूं था त असांजी ख़ुशहाल मादरे वतन जी बर्बादीअ जो ज़िम्मेवार केरु आहे? छा असां सिंधी पाकिस्तान में इन लाइ शामिल थिया हुआसीं जो असांजी ख़ुशहाली ऐं वसीलनि सां मालामाल धरतीअ जो इस्तेहसाल कयो वञे?